नाज़रीन, कराची में नादरन बाईपास वेझो अफगानी बस्ती डाहण लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन कयो पियो वञे। वधीक तफ़सील मालूम किथा रबनवाज़ मस्तोई खान। जी रबनवाज़, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, कराची नादरन बाईपास वेझो अफगान बस्ती ढाइण लाइ गुज़िरियल ॾींहुं जेका SSP ओलह तारिक इलाही मस्तोई जी अॻुवाणी में ऐं जेका MD मली डेवलपमेंट अथॉरिटी एंटी इंक्रोचमेंट सेल जी अॻुवाणी में वॾो ऑपरेशन कयो वियो, जॾहिं त 400 खां मथे जेके घर आहे उहे ड्राई पट कया विया। अॼु ॿिए ॾींहुं बि जेको आहे सो हिन SSP ओलह जी अॻुवाणी में जेको आहे ऑपरेशन कयो पियो वञे, जॾहिं त SSP ओलह तारिक इलाही मस्तोई मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त टोटल जेके 3000 खां मथे अफगान बस्ती ते मुश्तमिल घर हुया, उन्हनि खे अॼु जेको आहे सो ॿिए ॾींहुं बि ठाहे रहिया आहियूं, जॾहिं त जेको आहे सो घर जेको आहे सो केतिरा ई जेके घर आहिनि इहो ऑपरेशन जारी रहंदो जेसीं ताईं इहे मुकमिल तौर ते ख़ाली कया वेंदा। ॿिए पासे ताईं ॿुधाए हलूं त तारिक इलाही मस्तोई वधीक इहो जेको आहे सो इहा ज़मीन मली डेवलपमेंट अथॉरिटी जी ज़मीन आहे, जंहिं ते मुश्तमिल जेके बि घर आहिनि उहे ड्राई सिंध सरकार जे हवाले कई वेंदी। ऐं ॿिए पासे जेके शरपसंद आहिनि उहे जेको आहे सो जेको पुलिस ते जेको आहे गुज़िरियल ॾींहुं जेके पथरा में जेको आहे अॼु जेके ईंदड़ वेंदड़ जेके रस्ता आहिनि उहे मुकमिल कया विया आहिनि। जे अफगान बस्ती जा जेको मेन रोड आहे पुलिस समेत जेके कानून लागू कंदड़ इदारा पिण मौजूदु आहिनि ऐं कंहिं बि अनवरत वाक़े खे मुंहं ॾियण लाइ जेको आहे सो अलर्ट रहंदा। ऐं तॾहिं त जेको आहे सो ज़मीन मुकमिल तौर ते ख़ाली कयूं, हेवी मशीन जेको कमु आहे उहो अॼु ॿिए ॾींहुं बि जारी आहे। जी रबनवाज़, महिरबानी अव्हां जी।